नाज़रीन, हैदराबाद में अटे की क़ीमत में 5 रुपया फ़ी किलो इज़ाफ़ो थी वियो आहे, जे बाद फ़ी किलो अटो 60 खां वधी 65 रुपया थी वियो आहे। हुन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेरा टीवी जो रिपोर्टर सलीम मल्हा। जी सलीम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद इन जे पसगिरदाई वारनि इलाइक़नि में रमज़ान मुबारक जो भलारो महीनो हले पियो, उन में महांगाई ते कंहिं क़िस्म जो को बि ज़ाब्तो न अची सघियो आहे। अटो जेको आहे हर इंसान जी बुनियादी ज़रूरत में शामिल आहे। अटे जी क़ीमत में फ़ी किलो 5 रुपया जेको आहे इज़ाफ़ो कयो वियो आहे। जेका अटो जेको आहे पहिरीं 60 रुपया खपी रहियो हुयो, हाणे जेको आहे 65 रुपए ताईं जेको आहे उहो विकिरो थी रहियो आहे। इन हवाले सां जेके चकी मालिकान आहिनि उन्हनि जो चवणु आहे त ओपन मार्केट में कणिक जी जेका 100 किलो जी बोरी आहे उहा 4800 रुपए मां वधी 5300 रुपया थी वई आहे। ऐं हिननि जो चवणु आहे त अटे जी क़ीमतनि में जेको इज़ाफ़ो थियो आहे उहो हुकूमत पारां जेको कणिक ते ज़िलाबंदी कई वई आहे, उन सबबु जेको इज़ाफ़ो थियो आहे। जी सलीम, मां जी महिरबानी।